दोस्तों इन दरगाह जेतरा इनकलाब ॾिठा ऐं इन दरगाह के जेतिरो तरह सियासी तरह लोॾियो वियो ऐं ख़त्म करण जी कोशिश कई वई, मां सम्झा थो जेकॾहिं इन जो अशरे अशीर 10 हिस्से जी बि 10 पती जेतिरो कंहिं ॿिए जे मथां बार पवे हा, शायदि उन जो नालो निशानी दुनिया तां मिटिजी वञे हा। पर न, जंहिंजे मथां अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे रहमत जो हथ हुजे, जेको ख़ुदा जे हबीब जो सचो जाइ नशीन हुजे, जेको मुहम्मदी तरीक़ो खणी दुनिया में अचे, जेतिरो हुनखे तकलीफ़ ॾिनी वई आहे ओतिरो मथे उभरियो आहे। अवां गौर करे ॾिसंदा त मुंहिंजा दोस्तो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो ज़मानो फ़क़ीरी जो ज़मानो हो, विलायत जो ज़मानो ज़रूर हो लेकिन फ़क़ीरी जो दौर हो। लेकिन उन जो सजादा नशीन जे अॼु मौजूदु आहे त फ़क़ीरी सां गॾु अल्हम्दुलिल्लाह बादशाही बि करे रहियो आहे। पर अकेलो पाण बादशाह कोन, न पंहिंजे ग़ुलामनि खे बि बादशाह बनाए छॾियो। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं पाण फरमाईंदा हुआ, बाबा हिन मौजूदह पागारे शहनशाह त जमात खे 24 कलाक ईदूं कराए छॾियूं आहिनि। पर उहो ज़मानो जेको सूर्य बादशाह जे मथां इम्तिहान जो दौर हो ऐं जमात जे मथां बि हो, सांगड़ वारनि खे ॿुधाइण इहे आहे जी सिज खे आहीनो ॾेखारण। छाजे करे त सांगड़ वारा त सभ खां वधीक मुतासिर थिया। हक़ीक़त में जेकॾहिं को हुर तहरीक में वॾे खां वॾो किरदारु आहे, हुरनि जो ज़रूरु आहे, पर हुरनि सां गॾु सांगड़ जो सभ खां अहम आहे। सांगड़ में उहे बि के अञा के चंद के पोढ़ा वञी रहिया हूंदा, घणा त वीचारा विया हलिया। पर मुंहिंजा दोस्तो अदीज़ो ईअं खणी सम्झो त मखण जी सीख पचाइणी हुई। मखण जी सीख जेकॾहिं कंहिं पचाए ॾेखारी त उहा सूर्य बादशाह जे गाज़नि पचाए ॾेखारी, जंहिं पंहिंजी त कुर्बानी ॾिनी, पंहिंजे बचनि जी कुर्बानी ॾिनई, पंहिंजे दरगाह जी कुर्बानी ॾिनई। पर मुंहिंजा दोस्तो हुरनि जी कुर्बानी ॾिनई। हुरनि खे ख़ाली फांसियूं कोन ॾिनियूं वयूं, पर तव्हांजी तारीख़ लिखे थी, अवां जा पुराणा वर्क उथलायूं था त ख़बर पवे थी। उहे माण्हू अॼु बि ज़िंदा शाहिद वेठा आहिनि जो फ़क़ीरनि जा ॻोठनि जा ॻोठ जलाया विया, एतिरे क़दुरु जो जलाया विया जो जहिड़ा माण्हू अंदरि बाहि में जली विया, गोरखनि ऐं गोरनि हुनखे ॿाहिरि न छॾियो। ज़िंदा मर्द मायूं बचा ॿार जली विया, पर हुन जे ज़ुबान तां वरी बि भेज पागारा जो नारो निकिरंदो रहियो। पोइ हिते न हटा, बातिल से दबने वाले आए आसमां नहीं हम, 100 बार कर चुका है तू इम्तिहान हमारा। ही सिज तमाम पोढ़ो आ, हिन सिज जी उम्र तमाम वॾी आ। हिन रूह ज़मीन ते हिन सिज वॾा वॾा इनकलाब ॾिठा। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे अॼु ताईं किरोड़े इनकलाब आया, पर जे सिज जे आॾो के वॾा इनकलाब आहिनि त 2 इनकलाब आहिनि। मां चवां थो, मूंखे चवण जो हक़ आहे, किंगरी खां करबला ताईं अवां नज़र कंदव त पहिरों इनकलाब जे सिज ॾिठो त करबला जे मैदान में ॾिठई, जे 2 नंबर में सिज को हैरत अंगेज़ वाक़ियो ॾिठो त किंगरी जो कोस ॾिठई। किथे पीर जो ॻोठ दरगाह शरीफ़, किथे बर्तानिया, काथे पीर साईं जन खे वठी विया। जमात जो हिते को बि संभालण वारो कोन हो। इहे खणी सम्झो त ज़ाहिरी तरह हुननि जे कमान करण वारो कोन हो, पर हिन जमात में अहिड़ो रूह फूकियल हो। अॼु बि असांजा फ़क़ीर चाड़ा चवंदा आहिनि त पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो चवणा त हिकिड़ो फ़क़ीर जंहिं जाइ ते आहे उन सां ॿियो मां गॾु आहियां। जे 2 मुंहिंजा फ़क़ीर गॾु आहिनि त 3 हुन सां गॾु मां आहियां। जे 3 मुंहिंजा फ़क़ीर आहिनि त 4 हुन सां मां गॾु आहियां। अगरचे मुंहिंजा अदा असां खां रूहानी रहबर ज़ाहिर में जुदा करियो वियो हुयो, असां नंढण खां कोन हुआसीं, लेकिन जमात इन जे बावजूद बि उन जज़्बे सां लड़ी रही हुई जो जेकॾहिं असांजो रूहानी पेशवा शहीद थी चुको हो, उन जा साहबज़ादा बर्तानिया में हुया, पर हर फ़क़ीर जो इहो नज़रियो त पीर साईं असां सां गॾु आहे ऐं उन जज़्बे सां लड़ी रहिया हुआ। जंहिं वतन खे आज़ाद कराइण लाइ हुरनि कुर्बानी ॾिनी, सूर्य शहीद कुर्बानी ॾिनी, जमात कुर्बानी ॾिनी, उहो वतन 47 में आज़ाद पियो थिए, पर हुर 52 ताईं लोड़नि में पिया। सतम ज़रीफ़ी त ॾिसो, बेइंसाफ़ी त ॾिसो। जन जे कुर्बान सां वतन आज़ाद थियो, जंहिंजी मिल्कियत माल बच्चा ॿार ख़ानदान नज़राने तौर अल्लाह जे राह में कुर्बान थी आहे, हुनखे सबक़ ॾिनो वियो हो
ला तक़ूलू लिमन युक़्तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। खबरदार जेको अल्लाह जे राह में सिर कुर्बान कंदो आहे त के मोह न भाइजो, उहो मरण खां पोइ बि जहिड़ो हूंदो आहे। अर्ज़ करण जो मक़सद आहे त ही हिकिड़ो जज़्बो हो जेको जमात जे अंदरि विधो वियो त सूर शहीद दुनिया मां ज़ाहिरी तरह शहादत पाए वियो। उन जा साहबज़ादा सज्जादगान जेको उनजो सही जानशीन उहो असां खां हज़ार मील परे आहे। पाकिस्तान 47 में आज़ाद थी वियो, 52 ते हुन पोइ बि अंदरि लोड़नि में क़ैद लॻा पिया आहिनि। असांजा उस्ताद साईं फरमाईंदा हुआ त जेके लीडर टाइप जा माण्हू हुआ जमात जा, उनखे हिकिड़े लोढ़े में मुस्तक़िल तौर न रहाईंदा हुआ। कॾहिं संजोरे, कॾहिं नवाब शाह, कॾहिं जोही, कॾहिं ओ बावड़ी वारे पासे मां विस कॾहिं त अचेसि हुर कहीं पी हिते लोड़ो। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लिखाईंदा हुआ त मथां हिकिड़ी जॻह ते ही लीडर टाइप जो माण्हू आहे। साईं फरमाइनि पिया त मूंखे नवाब शाह मां कढी सकरन आंदऊं, सकरन मां कढी महीनो रहाए जोही मोकिलियऊं, जोहीअ मंझां उते मिड़ी 2 महीना मूंखे लॻी विया। साईं फरमाइनि पिया त हाणे मौलवी जो कमु त बाबा नमाज़ पढ़ाए, मसइलो ॾसे, मलफूज़ात पढ़ी ॿुधाए, ॿियो ॿोली छा कंदो? इहे न सही कि मां जमात खे नकुल ॿुधायां, मलफूज़ात जा मसइला ॿुधायां, 5 वक़्त नमाज़ पढ़ायां, ज़िक्र फ़िक्र थिए, फ़क़ीर ॾाढा ख़ुशि हुजनि। मुंहिंजे लाइ आर्डर आया त मौली साहब खे तो बदिली कयो, मीरपुर ख़ासि कढोसि। चए मूंखे जो कढियऊं त मां फ़क़ीर खे चवां फ़क़ीर ख़ुदा हाफ़िज़ हलूं था त फ़क़ीर पिया चवनि यार अलाह करे त वरी मोटी अचे। पोइ चयो माना दुआ घुरो त अलाह करे जान छुटे करे वरी मोटी अचा। दोस्तो अज़ीज़ो, जमात सां तमामु वॾी ज़्यादती कई वई। जन कुर्बानी ॾिनी। अॼु तव्हां ॾिसंदव न प्राइमरी खां वठी करे MA ताईं जेके असांजा स्कूलनि ऐं कॉलेजनि जा कोर्स आहिनि, उते तव्हांखे कंहिंजा नाला मिलंदा? सर ऐं ख़ान बहादुर जन लक़ब वरिता। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ऐं जन जी कुर्बानी आहे तंहिंजो नालो ई कोन्हे को। अज़ीम जन जूं कुर्बानियूं आहिनि। पाकिस्तान ठाहिण में फलाणो ख़ान, फलाणो साहब, फलाणो मौलाना, फलाणो बुज़ुर्ग, फलाणो पीर, फलाणो लीडर, ऐं उन्हनि जो को उन टाइम ते वजूद ई कोन हो। बसि उंगली कटा के शहीदों में नाम लिखवा दिया बसि। पर उन में ॾोह मुंहिंजा अदा असांजो आहे, हुननि जो कोन्हे। छाजे लाइ? असांजा जेके पढ़िया लिखिया माण्हू आहे उन्हनि इन तरफ़ तारीख़ जे तरफ़ तवजो कोन ॾिनो। छो त इहे के आसमान तां कोन किरी पिया जो हुननि जा किताबनि में नाला अची विया। उन्हनि जे मोतक़दनि, उन्हनि जे मुरीदनि जॾहिं नौकरनि में आया, तालीम हासिल कयूं, कॉलेजनि में विया, यूनिवर्सिटियुनि में विया, वॾनि वॾनि उहिदनि ते पहुता, त उन्हनि माण्हुनि पंहिंजनि पेशवावनि जा सबक़ रखाया जेके अॼुकल्ह नौजवान तबिके खे पढ़ाया वञनि था। ऐं उहो नौजवान चवे थो त फलाणो फलाणे माण्हू जो तारीख़ में हिसो आहे। असांजे पीर से सरदार त घणी भलाई कई। अनवर मामूद साहब फरमायो त पीर पागारो तो आस्तिया जो हिकिड़े सिंध जे नंढड़े ॻोठ जे नंढड़े माण्हू खे वज़ीर आज़म ताईं पहुचाए छॾियईं। जो व्हाइट हाउस में मुंहिंजा दोस्तो असांजो मुल्क जो माण्हू वञे पियो जंहिंखे मदा दहशतगर्द हुर सॼो वेंदो हो, उते व्हाइट हाउस जो सदर हुन जो इस्तक़बाल पियो करे त पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे। त इन में त असांजो किरदारु हुजणु खपे हा, असांजो फ़र्ज़ु हुजणु खपे हा। इहा ड्यूटी असांजे मथां हुई पढ़ियल लिखियल माण्हुनि जी त असां पंहिंजे वॾनि जी, बुज़ुर्गनि जी, दरगाह जी, ख़ानदान जी तारीख़ अहिड़ी लिखूं हा जो बचे बचे जो ज़ुबान ते ख़बर हुजे हा त पाकिस्तान बनाइण में वॾे खां वॾो किरदारु हुरनि जो आहे, सूर्य बादशाह रहमतुल्लाह जो आहे। पर अॼु बि वक़्तु कोन वियो आहे। असांखे घणो अफ़सोस थींदो आहे। तव्हां थोरा पढ़ियल माण्हू जेके वॾा पढ़ियल माण्हू वेठा, मां उनजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त अवां ॾिसंदो जेके असांजे सिंध में 2-3 यूनिवर्सिटियूं आहिनि, उन में तक़रीबन हर यूनिवर्सिटी में कंहिं न कंहिं जी चेयर क़ाइमु आहे। हे शाह अब्दुल लतीफ़ चेयर, हे सचल सरमस चेयर, हे फलाणे जी, हे फलाणे जी, ऐं उन्हनि जे मथां बाक़ाइदे गवर्नमेंट जे ख़र्च सां मुंहिंजा दोस्तो लाखों करोड़ों रुपया ख़र्च थी उनजी तारीख़ हिस्ट्री गॾु पई थिए। अफ़सोस सिंध जे कंहिं बि यूनिवर्सिटी में न रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी चेयर जो को तज़किरो आहे, न सूर्य शहीद रहमतुल्लाह अलैह जो, न हुरनि जी का तारीख़ आहे। छा इहो सभु असांजो पंहिंजो क़सूर आहे।
पर वक्त कोन वयो आ। अज भी जेकॾहिं असांजी तरफ़ तवज्जो ॾियूं ऐं पंहिंजे तारीख़ खे नए लिखण जी कोशिश कयूं, पीर साईं बादशाह जन ही फरमाईंदा आहिनि त तव्हां माज़ी खे छॾे ॾियो, अवां हिन वक़्तु हलंदड़ खे वठो, छो त इहो वक़्तु तव्हां जेको हेड़ो हाणे हथ कंदव ऐं इन खे सुहिणे नमूने सां सुधारींदो, इहो साॻियो वक़्तु तव्हांजो माज़ी बणिजी वेंदो। अॼोको ॾिहाड़ो तव्हांजो सुठो आहे, सुठो गुज़ारींदो, इहो गुज़री वेंदो, इहो तव्हांजो माज़ी थी वेंदो। तंहिंजे करे अॼु बि वक़्तु कोन वियो आहे जेकॾहिं असांजा सरमाएदार हज़रात जंहिंजी हलंदी पुॼंदी आहे या जिन खे पीर साईं बादशाह जन असेंबलियुनि ताईं पहुचाइनि था पिया, उन्हनि जे मथां इहा ॻाल्हि लाज़िम आहे, इन तरफ़ तवज्जो ॾियनि। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जो क़ौमुनि जो बक़ाउ आहे त तारीख़ सां हूंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, किरदार बि पंहिंजी जॻह ते अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जो किरदार ख़ुदा कंदो, क़यामत ताईं सलामत रहंदो, पर हुन किरदार खे बि तारीख़ जे आईने में आणणु असांजे मथां ज़रूरी।